here nomination farm and सदारती जिले उम्मीदवार डिस्ट्रिक्ट कंबा जिला जमा कराया सामूहिक उम्मीदवार है ऐलान कर तुम्हारा मंजूर किया साईं हबीब रहमान छजड़ो साईं हबीब रहमान छजड़ो साईं सिकंदर अली विरक साईं हबीब रहमान छजड़ो आए संदस क़यादत पढ़ी बुधाए तो नोटिफिकेशन जनता वो तवज्जो सां ॿुधो बाबा वीडियो कर साईं अॼु तारीख़ 10 मार्च पेटे लॻी मरकज़ी इलेक्शन कमेटी पारां जेका ज़िले जी इलेक्शन ऐं नॉमिनेशन पेपर वारो ॾींहुं हुयो जीअं त काल्ह सिर्फ़ु हिकु नॉमिनेशन फॉर्म वसूल कयो वियो जेको साईं हबीब रहमान छजड़ो सदारती उम्मीदवार उस्ताद दोस्त पैनल वसूल कयो वियो अॼु सुबुह खां मंझंदि 3 बजे ताईं पंहिंजी समूरी कमेटी सां गॾु पेटल ऑफिस मौजूद हुया जिते सिर्फ़ पैनल उस्ताद दोस्त पैनल नॉमिनेशन फॉर्म भरायो संदन मुक़ाबले में ॿियो को पैनल न आयो उन करे उस्ताद दोस्त पैनल उन समूरी बॉडी खे बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिजे साईं हबीब रहमान छजड़ो नूर नबी भट्टी साईं सिकंदर विरक साईं अब्दुल्ला अब्रोई हेलो फोटो अदा ये फोटो तो करी रहे फोटो करी वो कढी ॾियां पहिरां ही सॼो अचनि वठण जो साईं जो साईं प्रेस करण जी कोशिशि कयो हिन खे बि ज़ूम करे कटे कढायो हमारे को मां ॻाल्हायां 5 मिनट रुको 5 मिनट काल कयो साईं सिकंदर विरक साईं हबीब रहमान छजड़ो साईं नूर नबी भट्टी साईं अब्दुल्ला बिरोई आए संदस क़यादत उस्ताद दोस्त पैनल साईं हो सराई ये हो जानी